ये दोस्तों मौजूद आहियूं ज़मीन ते। हिन कणकनि खे पाणी बि अची वियो आहे, यूरिया जो कलर बि अची वियो आहे, जेको काफ़ी बहितर पोजीशन में अची विया आहिनि। नवंबर जे 25 तारीख़ ते कयल आहिनि। तमामु बहितरीन बीट आहिनि। तमामु बहितरीन पोजीशन में असां वटि नवंबर जेको आहे त आगाटो कणक जेको आहे नवंबर में काइबो आहे। तंहिंजे करे असां वटि ॿियनि ज़िलनि खे छॾे करे सिर्फ़ु पंहिंजे ज़िले जी ॻाल्हि कयो, लाड़काने ज़िले जी, त असां वटि इहा आगाटो कणक आहे, नवंबर में कयल आहे। तंहिंजे करे वरी असां खां बाद में जेका दिसंबर में काइबा आहिनि, दिसंबर जे पोइ कहिड़े तारीख़ ते पोइ उहो पाछा टो सॾिबो आहे, ॾिसी रहियो पोज़ीशन। इहे असांजा ॿिया माइट आहिनि, उन्हनि जा ई ज़मीनूं आहिनि। कणक जी पोज़ीशन ॾिसी रहिया आहियो। अॼु सौट मुजाहिद पिसाइण गॾु ज़मीन ते घुमण आया आहियूं। इहो कुड़मी जेको आहे त जिते ॿिज जूं ॿारियूं हूंदियूं आहिनि सारियूं, उन्हनि में जेको आहे त बरसी ऐं सिरियां गॾाए करे कयो आहे।